हूँ तो मकानी चूंडुनि बैदि सिंध में सियासी थापुर अची वई हुई, पर हैदराबाद और नवाबशाह में एक ही ॾींहुं ॿिनि मुख़्तलिफ़ सियासी सरगर्मियुनि नवां लाड़ा पैदा करे छॾिया आहिनि। डिघे अरसे बैदि शहीद बशीर खान कुरैशी जी पार्टी जिस्कम हज़ारे माण्हुनि खे नवाबशाह जहिड़े शहर में गॾु करे सियासी पंडितनि खे ॾंडे आङियूं ॾेई छॾियूं आहिनि। ॿिए पासे सिंध जी दिलि हैदराबाद में PTI जी वॾी सियासी सरगर्मी पिणु सिंध अंदरि सियासी माठार खे तोड़ियो आहे। ॿिन्ही सियासी सरगर्मियुनि जा सिंध में कहिड़ा असर पवंदा, उन ते अचो त पहिरियों जिस्कम नवाबशाह वारी रैली ते थोरी नज़र फेरायूं। सिंध मां गैर क़ानूनी अफ़गानी जी नेकाली लाइ जिस्कम चेयरमैन फरमान खान कुरैशी जी अॻुवानी में निकितल रैली त मट ई भञी छॾिया, वाह कराए छॾी। डिघे वक़्त बैदि जिस्कम जे सॾ ते एॾे वॾे तइदाद में माण्हुनि जो निकिरणु सो बि नवाबशाह ज़िले में यकीनन ध्यानु छिकाईंदड़ आहे, पर छा जिन खे ध्यानु ॾियणु घुरिजे उहे ॾींदा? एतिरो ज़रूरु आहे त गो अफ़गानी गो जो नारो हिन रैली में ज़ोर ज़रूरु पकड़ींदो। ॿियो सुवाल उहो बि त छा हिन शानदार रैलीअ मां उहो मतिलबु वठी सघिजे थो त सिंध जे माण्हुनि जो हाणे को पर सियासत तरफ़ लाड़ो थी रहियो आहे। हाणे अचो त हैदराबाद में PTI जी सियासी सरगर्मी तरफ़ कालो खे PTI जे हैदराबाद में रैली पिणु न रुॻो MQM पर हैदराबाद शहर में सियासी दावाऊं कंदड़ समूरे धुरनि लाइ केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। हैदराबाद में MQM जे गैर सरगर्मी सबबि PTI खे पेर ॼमाइण जो भरपूर मौक़ो मिली रहियो आहे, पर छा हीउ सिलसिलो रुॻो हैदराबाद ताईं महदूद रहंदो या PTI हाणे सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि ईअं ई मोट माणे सघंदी, ख़ासि तौर तॾहिं जॾहिं इमरान खान पारां हिन क़िस्म जो बयानु ॾेई सिंध कार्ड खेॾण जी कोशिश थींदी हुजे। सिंध में जो कहते हैं सिंधु देश, उनसे भी सबसे बात कर सकते हैं। उम्मीद है त कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। अवां जो पंहिंजो गुलाम कादिर चांजो, शकरन।